नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जी त अव्हांखे असां लाड़काणे मां अहम ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी जे पॉलिटिकल सेक्रेटरी जमील अहमद सोमरो जेको आहे त लाड़काणे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो आहे। नाज़रीन तव्हांखे असां लाड़काणे मां डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बिरोही जी रिपोर्ट मुताबिक़ अव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त पीपी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी जे पॉलिटिकल सेक्रेटरी जमील अहमद सोमरो सराई मसूद अहमद चांडियो जे तरफ़ां जेको आहे त ॾिनल जेको आहे त दावत में शिरकत कई आहे। ऐं साणसि गॾु अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पीपी अॻुवाण सरफराज़ खोखर वकार अली भुट्टो अव्हांखे नाज़रीन ॿुधाईंदा हलूं त मोहम्मद क़ासिम चांडियो शफ़ीक अहमद चांडियो ऐं उन खां अलावा यूनिट सदर मुमताज़ कॉलोनी रब नवाज़ शाबराणी। नाज़रीन तव्हांखे असां लाड़काणे मां अहम ख़बर ॾींदा हलूं त पीपी अॻुवाण जमील अहमद सोमरो रिज़वान कॉलोनी पीर मुराद शाह कॉलोनी जे तरक़ियाती कमनि जी विज़िट बि कई आहे। ऐं उन में जेको आहे त उन ख़ासि नोटिस वठंदे जेको आहे त इंजीनियर तलब कया आहिनि ऐं इंजीनियरनि खे जेको आहे त हिदायतूं ॾिनियूं आहिनि त फौरी तौर ते रिज़वान कॉलोनी ऐं पीर मुराद शाह कॉलोनी जो जेको नालो ऐं पीवर ब्लॉक आहे उहो फौरी तौर ते जेको आहे त तयारु कयो वञे। नाज़रीन पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सिटी जा अॻुवाण जेके सिटी जेका तंज़ीम आहे जमील अहमद सोमरो सां गॾु आहे। ऐं अव्हांखे असां लाड़काणे मां अहम ख़बर ॾींदा हलूं त जमील अहमद सोमरो बैंस कॉलोनी जे UC 3 ऐं UC 1 सचल टाउन जे जेको आहे त वार्ड नंबर 3 वार्ड नंबर 4 में जेको आहे त दौरो कयो आहे। ऐं त तरक़ियाती कमनि जे हवाले सां जेको कमकार वार्डनि में हले पियो उनजो जाइज़ो वरितो आहे। उन में यूनिट जेको आहे त वार्ड 4 जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बिरोही ऐं हुसैन अली चांडियो ऐं उन खां अलावा अव्हांखे ॿुधाईंदो त रईस बहावल ख़ान मक्सी रईस अहमद अली मक्सी रजब अली सांगा ऐं उन खां अलावा सिटी जी जेका तंज़ीम आहे उहा जेका गॾु आहे। ऐं ख़ासि करे अव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं त पीपी जेको आहे त तालके मीरो ख़ान जे सदर जेको आहे त मखदूम जेको आहे त मक्सी बि जेको आहे सो गॾु आहे। वधीक नाज़रीन असां डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बिरोही जी जेका हीअ रिपोर्ट आहे वधीक अव्हांखे अपडेट कयां।